कराची ओभर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कराची सफूरा टाउन जे मेमन अस्पताल जे साम्हूं रज़िया सोसाइटी जे गेट जी दीवार सां गॾु रोड जे गैर क़ानूनी कटिंग वारे हलंदड़ कम जो असिस्टेंट कमिश्नर गुलज़ार हिजरी स्कीम 33 अनवर अली पंवर नोटिस वरितो, जंहिं असिस्टेंट मुख़्तियारकार अरबाब अली गैर क़ानूनी रोड जे थींदड़ कटिंग वारो कमु बंदि कराइण जो हुकुम ॾिनो, जंहिं बैदि असिस्टेंट मुख़्तियारकार गुलज़ार हिजरी स्कीम 33 अरबाब मज़ार पहुची करे हलंदड़ रोड जे पके कचे कटिंग वारो कमु बंदि कराए वरितो आहे। रोड कटिंग जो कम जी निगरानी कंदड़ नियाज़ वली असिस्टेंट मुख़्तियारकार खे ॿुधायो त असांखे सफूरा टाउन जे एक्सियन इमदाद सोलंकीअ कम जी इजाज़त ॾिनी आहे, जंहिं सबबि कमु करे रहिया आहियूं। होॾां राब्तो करण ते असिस्टेंट कमिश्नर गुलज़ार हिजरी स्कीम 33 अनवर अली पंवर चयो त रोड जे पके कची कटिंग वारो कमु गैर क़ानूनी आहे, जंहिंखे का बि NOC न वरिती वई आहे। नई वरी चालान ॾेखारियो वियो आहे, जंहिं सबबि हलंदड़ कम खे बंदि करायो आहे। होॾां ज़रियनि वटां मालूम थियो आहे त PTCL जे केबल जी विछाई लाइ सफूरा टाउन जे कुझु अमलदारनि तरफ़ां ठेकेदार खां 2 करोड़ रुपया 20 लख रुपया रिश्वत वठी कुझु लखनि जो चालान जमा कराए बाक़ी रक़म हड़प कई वई आहे।